नाज़रीन, यूनियन काउंसिल बुहारा जो सेक्रेटरी केतिरनि ॾींहनि खां लापता हुजण सबबि शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो। बेनज़ीर तालीम प्रोग्राम में रजिस्ट्रेशन लाइ घुर्बल 18 सालनि खां घटि उमिरि वारे ॿारनि जा पैदाइशी सर्टिफिकेट ऐं रिहाइशी सर्टिफिकेट न हुजण करे ॿाड़ा नादरा जे बेफारम खां महरूम। रिपोर्टर जावेद पलीजो मूजिबि बुहारा सेक्रेटरी अब्दुल हादी पंवर केतिरनि ॾींहनि खां कराची में रहण लॻो। ऑफिस जो ॾस न पतो, शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो। डॉक्टर गली सोनारा मोहल्ला, ख्वाजा मोहल्ला, यूनियन काउंसिल बुहारा जी पुराणी बिल्डिंग समेत मुख़्तलिफ़ मोहल्लनि में गंदगी जा ढेर लॻी विया। शहरी सियासी वॾेरनि जे ख़ौफ़ खां ॿिड़क ॿाहिरि कढण खां क़ासिर, होॾां बिलावल सूमरो, हनीफ़ सूमरो, मीर मोहम्मद सूमरो साफ़िन खे ॿुधायो त बुहारा सेक्रेटरी अब्दुल हादी पंवर खे गुज़िरियल साल पैदाइशी सर्टिफिकेट लाइ काग़ज़ ॾिना आहिनि, पर हू पैसा पियो घुरे, जेके न हुजण सबबि गुज़िरियल 4 महीननि खां असांखे दरपदर करे रहियो आहे। जंहिं सबबि ॿारनि जा बेफारम न हुजण करे असां पंहिंजे ॿारनि जा बेफारम हासिल नथा करे सघूं, जंहिं करे बेनज़ीर तालीम प्रोग्राम में ॿारनि जी दाख़िला न थी सघंदी। ॿिए पासे सेक्रेटरी अब्दुल हादी पंवर राब्ते करण ते ॿुधायो त संदसि ID ब्लॉक आहे, जंहिं करे आउं कंहिं बि क़िस्म जो फारम वग़ैरह नथो भरे सघां। शहरिन DC ठठो खां मुतालबो कयो आहे त सेक्रेटरी खे नौकरी जो पाबंद बणायो वञे ऐं सर्टिफिकेट ॾियारिया वञनि।